माह मुहर्रम दौरान कोयटा समेत बलोचिस्तान में अमुन अमान बहाल रखण ते शिया सुन्नी आलिम हिकु थी विया आहिनि। CCPO ऑफिस कोयटा में शिया ऐं सुन्नी आलिमनि गॾियल तौर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उन अज़्म खे वरजायो आहे त इस्लाम दुश्मन कुवतुनि जे नापाक साज़िशुनि खे हर सूरत में नाकाम बणायो वेंदो। बलोचिस्तान शिया कॉन्फ्रेंस जे सूबाई सदर सैयद दाऊद आगा MPA सैयद अली रज़ा सुन्नी आलिमनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त बलोचिस्तान में का बि फ़िरक़ेवारियत न आहे। हुननि चयो त शिया सुन्नी आलिमनि दहशतगर्दी खे रद्द कंदे शिरपसंदनि खां लातालुकी जो ऐलान कयो आहे। सुन्नी आलिमनि यौम आशूर जे मौक़े ते शिया तंज़ीमुनि सां मुकमिल एके ऐं ॿधी तौर मातमी जुलूस में गॾु हुजण जो यकीन पिण ॾियारियो। मैं तो दावत दूंगा अपने अहले सुन्नत के उलमा को कि रियासत अगर चाहती है कि हम मजीद करीब आए, ये हमारे जुलूस में आए, हमारे साथ क़यादत करे, मेरे उलमा मेरे साथ तशरीफ़ फरमाए, ये इमामत करेंगे, हम 2 लाख शिया इनके पीछे नमाज पढ़ेंगे। मैं वादा करता हूँ आपके साथ। पुलिस खाते पारां माह मुहर्रम जो तक़द्दुस बहाल रखण लाइ मज़हबी आलिमनि खे गॾु वेहारे हिकु सुठो पैगाम ॾिनो वियो आहे, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मातमी जुलूसनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ भरपूर अवामी मुहिम पिण हलाई वञे, जीअं मुक़दस ॾहो ख़ैर ख़ैरियत सां गुज़री वञे। कैमरामैन यासीन बलोच सां गॾु हकीम सेठार, सिंध TV न्यूज़, कोयटा।